नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे नाले वारे लेखक, अदीबनि, शाइरनि, सान्यावंदनि ऐं दानिश्वरनि चयो है त सिंधी समाज अॼु कंहिं ऊंदाहे दौर मां गुज़री रहियो आहे। इन सूरत हाल में समाज जे बाशऊर फ़र्दनि खे अहिड़े नमूने किरदारु अदा करणु घुरिजे जीअं यूरोप जी समाजी जागृता में अदीबनि पंहिंजो किरदारु अदा कयो। अदीबनि खे समाजी, सियासी ऐं मुआशी हालतुनि जी मुकमल अक्साई करणु घुरिजे जेका मुस्तक़बिल जी तारीख़ जो हिसो थी सके थी। अयाज़ लतीफ़ दायो पंहिंजे किताब आणो ठिकर ठर में सिंधी समाज जे दर्दनि खे भरपूर नमूने सां पेश कयो आहे। अहिड़ो इज़हार हिन आचर जे ॾींहुं सिगा घोटकी सिंधी अदबी संगत ऐं अंजुमन तरक़ी पसंद मसनफ़ीन ज़िले घोटकी पारां रोशन तारा स्कूल घोटकी में अयाज़ लतीफ़ दायो जे कमालनि जो किताब आॾो टिकर टिड़े जी मुहूर्त तक़रीब में खिताब कंदे कयो। तक़रीब खे सिगा जे मरकज़ी अॻुवाण मंज़ूर अंजण वली मोहम्मद, रोशन आगा, बिलावल पठान, अब्दुल मजीद ऐं ॿियनि खिताब कयो। हिननि चयो है त अयाज़ लतीफ़ दायो इन कलम कबीले जे सथ जो साथी है जिन धरती जे दर्दनि खे पंहिंजी ज़ात में ओते छॾियो है। संदुसि लिखणनि में इक़्तिदारी तबिके जे ख़िलाफ़ ललकार है। इहा ललकारी समाज खे कंहिं तब्दील ॾांहुं गामज़द करे सघे थी। हिननि चयो है त सिंधी समाज जी ख़ुशहाली हर दौर जे हुक्मरान जे अखियुनि में कंडो बणियल आहे। तंहिं करे सिंध जे समूरनि मैदनी वसीलनि ते कब्ज़ो करे 7 करोड़ अवाम खे जीअरे जहन्नम जे हवाले कयो वियो। हिन चयो है त अॼोकी सिंध जो नक्शो तबाही ऐं बर्बादी जो ॾेख ॾेई रहियो आहे। सिंध जा ॻोठ ऐं शहर तबाही ऐं बर्बादी जो अक्स बणियल आहे। सिंध में रोज़ानो ख़ुदकुशियूं थी रहियूं आहिनि। बेरोज़गारी, कबीलाई झेड़नि ऐं पुलिस जी ॾाढ ऐं अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। इन सूरत हाल में अयाज़ लतीफ़ दायो पंहिंजी शहूर जी माज़ ते हिकु जंग जो सिपाही जीअं जंग जोटे रहियो आहे। इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे त ताज़ो ई अयाज़ लतीफ़ दायो जो शाइरी जो किताब हसरतूं क़ैद में आहिनि शाया थियो है जंहिं सां हू पंहिंजो हिस्से जो किरदार अदा करे रहियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।